लिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया वल मुरसलीन सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون قل يا أيها الناس إني رسول الله إليكم جميعا الذي له ملك السماوات والأرض لا إله إلا هو يحيي ويميت قال الله تبارك وتعالى وفي مقام آخر ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब जा सब बुलंद आवाज़ से मदीने दे मीरे ते दुरूद शरीफ
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी भी बुलंद आवाज़ सां मजमू वॾो आहे दुरूद जो आवाज़ जेको आहे। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहम्मद की मोहब्बत शर्त ईमान अव्वल है। मोहम्मद की मोहब्बत शर्त ईमान अव्वल है। अगर इसी में कुछ खामी है तो सब कुछ नामुकम्मल है। निस्बत मुस्तफ़ा क्या है, निस्बत नहीं तो बख्शिश नहीं। खुद खुदा ने अपने महबूब से कहा जो तेरा नहीं वो मेरा नहीं। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो अपने गले में डालो तो कि मोहम्मद के गुलामी का है। कुरान नूरानी शीशा जेड़ा सीधा राह दिखावे। जो पढ़े अमल करे वही जन्नत जावी पावे। अफसोस है कुरान तेरे चाहने वाले ही न रहे। जिन सितारों का तू चांद था वो सितारे ही न रहे। मोहतरम अजीज बिरादरान इस्लाम, मुझे मुसलमान प्यारा भाइयों, काफ़ी अरसे खां पोइ इन इलाइक़े में अचणु थियो आहे। छो त मुंहिंजो सफ़र बि दूर दराज़ आहे। साईं मौलाना अब्दुल करीम मदद साहिब इहो बार बार मूंसां राब्तो करे पियो आहे। मूंसां साईं अलहाज अब्दुल्ला साहब भी राब्तो कयो। साईं चए पियो साईं दोस्त चवंदा त कोन ईंदो। मूं चयो त इंशाअल्लाह वाइदो कयो आहे हाज़िरी भरींदुसि। पोइ जहिड़ो हाल आहे दुआ ई त अल्लाह पाक तव्हां असां सभिनी जी हीअ हाज़िरी मंज़ूरी मक़बूल फरमाए। प्यारा दोस्तो, इंसान जे अंदर ॿ शयूं आहिनि। इंसान में ॿ शयूं आहिनि। हिकु इंसान जी जिस्म आहे, ॿियो इंसान जी जान आहे। जिस्म इंसान जो इहो आहे जेको ढांचो आहे, इहो इंसान जो जिस्म आहे। पेरनि खां चोटी ताईं इहो जिस्म आहे। इहो जिस्म अल्लाह पाक इंसान जो बनायो छामो आहे। अल्लाह पाक फरमाए त मिन सुलालतिन मिन तीन। इहो तव्हां जो जिस्म मां अल्लाह मिट्टी जे ज़रिए मां पैदा कयो आहे। ऐं अल्लाह पाक ॿी जाते फरमायो इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफ़ा। अल्लाह फरमा बेशक असां ख़लक़ियो आहे इंसान खे, पैदा कयो आहे इंसान खे पानी जे कतरे मां। ऐं उहो पानी जो कतरो कहिड़ो आहे? साइंसदाननि वॾी कोशिश कई, साइंसदाननि वॾी महिनत कई त इहो पानी जो कतरो आहे काथे, इहो छा आहे ॾिसूं। पूरे इंसान जे जिस्म खे तव्हां टुकारियो, रत नज़र ईंदी निकिरंदी, पाठ नज़र ईंदो, पर इहो नुत्फ़ो अल्लाह अहिड़ो मख़फ़ी रखियो आहे जो कंहिं खे पतो कोन्हे।
अल्लाह पाक कुरान के अंदर फरमाया तो फलियंजुरिल इंसान मिम्मा खुलिक़ मिम्मा इंदाफ़िक़िन यख़रुज मिन बैनि सुल्ब व तराइब। इन जी पानी जे कतरे जी जगह मर्द जे पुठी में औरत जे छाती में, पर क़यामत अचे वेंदी कहीं के पतो कोन पवंदो त लुत्फ़ कहिड़ी जगह ते। इहो गलीज़ नुत्फ़ो अल्लाह पाक फरमाए तो मां तव्हां के पैदा कयो आहे इहो गलीज़ पानी जो कतरो जेको जिस्म ते बर्दाश्त न करे, जान ते बर्दाश्त न करे, लटे ते बर्दाश्त न करे, बिस्तरे ते बर्दाश्त न करे। छो त इहो गलीज़ आहे। लटे के लगो पलीता, जान के लगो पलीता, बिस्तरे के लगे पलीता। अल्लाह फरमा इंसान थोड़ो ख्याल त कर त तोखे पैदा छमा कयो तमे ऐं वो पानी जो कतरो कहिड़ो आहे गलीज़। अल्लाह पाक फरमाए तो उन गलीज़ कतरे पानी जेके औरत जे रेम में जगह ॾेई करे मां अल्लाह तुंहिंजो नक्शो उते बनायो आहे, न ठपो न कालम। अल्लाह फरमाए हुवल लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम। अल्लाह फरमाए तमाम सभिनी जी सूरत जो नक्शो, मुज़क्कर जो नक्शो, मुअन्नस जो नक्शो, सोनो कोजो नाबीन सजो नक बीनो नक सोनो। अल्लाह पाक फरमाए तो नी सैन शे जो कारीगर त मान। कहीं जे मथा हुटक न कजाए त तू काणो आ, कहीं जे मथा हुटक न कजाए त तू अंधो आ, कहीं जे मथा हुटक न कजाए तू सोनो ना है। अल्लाह जी ज़ात जो कसम रवायत में अचे तो जेकर कहीं भी गरीब ते हुटिंग थी थे या कारीगर ते हुटेगा छो त ठाहींदड़ तो हुआ अल्लाह जी ज़ात आ। अल्लाह फरमाए तव्हां जो नक्शो तव्हां जे मां जे रेम में मां बणायो। साईं कंहिं सिफारिश कई त मेहरबानी करे धीअ न कजां पुट कजां, पुट न कजां धीअ कजां। साईं कंहिं सिफारिश कई त मूंखे गाबो मिलियो आहे, कुटी जी पाट मिली आहे, हे मेहरबानी करे हिनखे सोनो कजां, कोझो न कजां। अल्लाह पा फरमायो न मां सिफारिश का पाक हाँ। फरमाया तो कैफ यशा तुझो नक्शो मां जे रेम में मां अल्लाह इन बनायो आहे जी मां पाण घुरियो आहे, पर वो नक्शो भी मामूली ना है। फरमाई वसव्वरकुम फअहसन सुवरकुम। अल्लाह फरमाए इंसान पूरी कायनात में नजर कर, जेका भी मखलूकात में अल्लाह पैदा कया, नारिया नूरिया पखियन परिंदान ढोरन। अल्लाह पाक फरमाए तो नजर कर सारी मखलूकात का मां अल्लाह तुझी तस्वीर ॾाढी सोहनी ठाही है। वो गलीज कतरे पानी अल्लाह पा फरमाए तो उनके 9 महीना मां जे रेम में जगह ॾेई उते मां तुंहिंजो नक्शो ठाहियो, उते तुंहिंजो रंग ठाहियमि, उते आंगुरियूं ठाहियमि, उते मां हुकुम कयमि, उन्हनि में संद रखियमि। अल्लाह फरमाए उते मां तुंहिंजो चेहरो बनायो, उते नक फिट थियो, उते अखियूं फिट थियूं, भेरवां फिट थियूं, हे कन फिट थिया, पूरो जिस्म तैयार थियो। अल्लाह फरमाए मां उन में रूह विधुमि, उहो साॻो पानी जो कतरो आहे जंहिंखां तूं नफ़रत कंदे, जंहिंखां तूं नफ़रत कंदे। अल्लाह फरमाए तो मुझा तो ते एहसानन ये मुझी कारीगिरी आहे जो कतरो सागो पानी जो आ वयो भी गलीज जगह मां, निकतो भी गलीज जगह मां, कतरो भी गलीज हो, पर मां तुझो मकाम एडो कयो आ जो तुझो नक्शो तुझी तस्वीर मां रब एड़ी बनाई जो वो सागो पानी जो कतरो 10 महीने का बाहर निकतो। वो अबो अमर जेके उनका नफरत कंदा चप्पल ते रखी करे चुम्मी पा था जन, यो तुझो कमाल न, तुझे अबे मां जो कमाल न। रब चे तो ये मां अल्लाह जो तू ते एहसान है। वो खालिक अकबर तमा अर्ज कर इंसान में बेशे हुए, एक इंसान जी जान जिस्म भी जान। जिस्म अल्लाह पाक इंसान जो मिट्टी में पैदा किया, जान चाहे जान आए न जिस्म जो रूह। छो त जडे इन जान के अंदर रूह ना है तो या जान के कम जी ना है, वरी जे जान ना है तो रूह नजर कोन तो अचे, जेकॾहिं जिस्म ना है तो जान नजर न थी अचे। इहो सागो मौलवी साहब, इहो सागो पीर साहब, इहो सागो सरदार साहब, इहो सागो अमीर साहब, सागो हाजी साहब, जंहिं जिस्म मां रूह तो निकिरे, जंहिं जगह में 50 साल रहियो आहे उन जगह में कलाक भी नथा रहिया।
छो त या जान भाई हाने इयो जान भाई यो जिस्म हाने रहण जो लायक ना इन जिस्म में जान है तो अखियों दिसन थियूं नजर पे थी इन जिस्म में जान है ज़बान ॻाल्हाए थी इन जिस्म में जान है हथ कमकार कन था इन जिस्म में जान है पैर पंध कन था पर जान भाई जिस्म बेकार थियो जे वरी जिस्म ना है तो जान नजर नथी अचे जान ना है तो जिस्म बेकार आ इन जान है जिस्म पान में लाज़िम मलज़ूम सैयदना आदम अलैहिस्सलाम जो अल्लाह पाक जरे जिस्म ढांचो तैयार कयो ढांचो तैयार थी अल्लाह पांजे हुक्म से चार अंसर मिला पानी बाय हवा मिट्टी अल्लाह ढांचो तो तैयार क्यों अन्या रूह नथस जरे अल्लाह पाक सैयदना आदम अलैहिस्सलाम जे जिस्म अतार में रूह विधो अचे तो रवायत जे अंदर तो सैयदना आदम अलैहिस्सलाम जे जिस्म में जे रूह पयो आने जिस्म में चुरपुर पई जिस्म में चुरपुर पई जान पई ऐ सैयदना आदम अलैहिस्सलाम जे जिस्म जान जने रूह पयो तो पहरे ही निछ दिने रूह पवण सा निछ दिने निछ दे छा तो चाहे अल्हम्दुलिल्लाह छा तो चाहे डाडे चओ इन जी माना छा है सैयदना आदम अलैहिस्सलाम सभनी इंसानन जो अब्बो आ अच्छे तो जरे सैयदना आदम अलैहिस्सलाम ने चनी सैयदना आदम अलैहिस्सलाम ने चवे अल्हम्दुलिल्लाह सब तारीफ अल्लाह जिया सब तारीफ कंजिया डाडे चो अल्लाह जिया हानी जेका शे अल्लाह जाता पैदा कई उन जी ग़िज़ा ए खुराक अल्लाह उता पैदा कई ये जिस्म इंसान जो मिट्टी मां इन जी ग़िज़ा मिट्टी मां इन जिस्म में जेका जान आ इया अर्श जी शय आ अल्लाह इन जी ग़िज़ा अर्श ता मोकली आ इन जी ग़िज़ा इन रूह जी ग़िज़ा मानी ना है पानी ना है बोतल ना है खीर ना है इया जान जी इया ने जिस्म जी ग़िज़ा तरे रब्बे ज़ुल जलाल कुरान मजीद फरमाया लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समा बिनाआ वअंज़ल मिनस समाई माअन फ़अख़रज बिही मिनस समरात रिज़क़न लकुम अल्लाह फरमाए इंसान तुझे ला मां अल्लाह पाक जमीन के फर्श करे विछायो आ अल्लाह फरमाए मां रब्बे ज़ुल जलाल आसमान के छित करे बिहारियो आ अल्लाह पाक फरमायो नी आसमान मामा तव्हांजे ला पानी मोकलिया तो वो छाजे ला अल्लाह फरमाए वो पानी अचे तो वजअलना मिनल माई कुल्ल शैइन हय्य अल्लाह फरमा पानी के जरिए हर शय के जिंदगी मिले थी अल्लाह पाक फरमायो वो पानी मोकले करे आसमान मां जाते दरिया जो पानी न तो पहुंचे जाते मोक जो पानी ना आए उते बरसात पवे थी उते आबादी थे थी अल्लाह पाक फरमायो यो पानी मोकले करे मां अल्लाह तव्हांजे ला ज़मीन मां रिज़्क़ पैदा थो गया मां अन फ़अख़रज बिही मिनस समरात रिज़क़न लकुम अल्लाह फरमाए तुझो भी रिज़्क़ तुझे जानवरन जो भी रिज़्क़ पर फर्क जरूर आ जो रब्बे ज़ुल जलाल फरमाता वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन अल्लाह फरमा मां के अंजीर जो कसम अल्लाह फरमा मां के जैतून जो कसम अल्लाह फरमा मां के तूर सिना जबल जो कसम अल्लाह फरमा मां के मक्के मुअज़्ज़म अमन वाले शहर जो कसम अचे तो रब्बे ज़ुल जलाल ये चार शंजा कसम छो कया अल्लाह पाक अंजीर जो कसम कयो अंजीर जन्नत जो मेवो वा अल्लाह पाक जैतून जो कसम क्यों जैतून भी जन्नत जो मेवो वा आई अचे तो सैयदना आदम अलैहिस्सलाम के अल्लाह पाक जने जमीन ते मोकलियो हो अल्लाह पाक अव्वल यवल सैयदना आदम अलैहिस्सलाम के जैतून जो मेवो करायो हो आने अंजीर जैतून जन्नत जो मेवो वा जैतून जन्नत जो मेवो वा वतूर सीनीना
तूर सिना जो अल्लाह कसम चो कयो आ जो तूर सिना जबल ते मूसा कलीमुल्लाह अल्लाह से कलाम कंदो हो त जन्नत जा मेवा अल्लाह कसम कयो हे तूर सिना मूसा कलीम रब से कलाम करे अल्लाह इन जो कसम कयो मक्के जो कसम अल्लाह चो कयो अल्लाह फरमा मुदा हबीब अंजीर जन्नत जो मेवा वा जैतून जन्नत जो मेवा वा तूर सिना जबल जो कसम कयम जो कलीम मां रब से गालाए दो ओ मुदा हबीब मां अल्लाह मक्के जो कसम तो कना जो तू मोहम्मद मक्के में रहे तो ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद अल्लाह पाक फरमायो चार कसम करी अल्लाह फरमा लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह फरमायो ताकीक असां इंसान के सुणो करे पैदा क्यों वा इंसान सूरत भी सोनो इंसान नक्शे भी सोनो इंसान जो मकाम भी आला इंसान जी ग़िज़ा भी आला इंसान जो खादो भी आला फरमा तो वलक़द करमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर्रि वल बहर व रज़क़नाहुम मिनत तय्यिबात अल्लाह पाक फरमायो ताकीक असां आदम के इज्जत वारो करे पैदा क्यों हुआ इंसान इज्जत वारो अल्लाह पाक फरमायो इंसान जी ग़िज़ा भी मां अल्लाह पाक कर पैदा कया पर न बुधो दुनिया जा इंसानो इन ज़मीन मां इंसान जी ग़िज़ा खुराक भी निकरे इन ज़मीन जे मां जेको सल्लो निकरे तो इन सल्ले में इंसान जी ग़िज़ा भी आ इन सल्ले में जानवर जी ग़िज़ा भी आ इन सल्ले में ग़िज़ा ता है पर अल्लाह पाक फरमायो जेको मां रब तो इंसान जो मकाम क्यों आ तुझी ग़िज़ा भी आला तुझे खान जो नमूनो भी आला ग़िज़ा भी इन ज़मीन मां सल्लो निकरे हाने तीली थींदी वनी जोरा कणका सारिया थींदा वजन पन बीचन अल्लाह फरमाए तो वरी मथे हली करे इन में संग तो थे अल्लाह फरमानी संग में मां अल्लाह अन्न जा दाना तो पैदा क्या अल्लाह पाक फरमाए निशान तू जो शान आला तुझी ग़िज़ा आला ये पन पलाल यो बोह कड़ब तुझे ढोर जी ग़िज़ा पर तुझी ग़िज़ा या न बनाई तुम तुझी ग़िज़ा साफ अन्न बनायो तुम सारिया तुझे ला चांवर हिंदाणो आ वल ढोर खाइन मेवो तू खा गिदरो आ वल ढोर खाइन उनमें ग़िज़ा गिदरो अल्लाह तुझे ला पैदा क्यों आ अल्लाह पाक फरमायो तुझी ग़िज़ा भी आला त ग़िज़ा जे खाण जो नमूनो भी आला ढोर मुंह हेठ करे खाइंदो पानी हेठ मुंह करे पियंदो पखी मुंह हेठ करे खाइंदो हाने पानी हेठ मुंह करे कंदो पूरी मखलूक हेठ मुंह करे ग़िज़ा जे मथा मुंह रखी खाए अल्लाह फरमाए निशान तुझो शान मां आला क्यों वा तुझी पेशानी मां गैर जाडो झुकान बर्दाश्त न तो क्या अल्लाह फरमायो ढोर भी मुंह हेठ करे खाए पर नन्ना तुझी ग़िज़ा जेका उहा तू मुंह हेठ न करे मां अल्लाह तुझे जिस्म जी अंदर एड़ो नमूनो रखियो आ जाते तू जो चारो हुजे लुकमो उते पहुंचे वो खबर जाडो छो झुके काठी जाडो छो झुके ला तस्जुदू लिशम्सी वला लिलकमर अल्लाह फरमाए तवान वजूद के गैर आडो न झुकाए जो काठी आडो न झुकाए जो कब्र आडो न झुकाए जो सूरत आडो न झुकाए जो बुतन आडो न झुकाए जो अल्लाह इन वजूद के कंजी आडो झुकायो फरमा तो वसजुदू लिल्लाह जेकर तमा पांजे वजूद के झुकायो रुकू जी हालत सजदे जी हालत अकेले मां अल्लाह जे आडो छो अल्लाजी खलक़हुन अल्लाह फरमा जे काठी के बाह तो बदे या त मुंजी पैदा केला जे कब्र वारे बुजुर्ग के बाह बदी सवाल तो
करे यो त मुंहिंजो पैदा कयल ये मलाक मुंहिंजा पैदा कयल सिज चंड मुंहिंजा पैदा कयल नबी वली मुंहिंजा पैदा कयल अल्लाह वस्जुदू लिल्लाहि अल्लज़ी खलक़हुन्ना इन कुंतुम इय्याहु तअबुदूना अल्लाह फरमाना इबादत अकेले मां अल्लाह जी करनी है इन पेशानी के गैरानो न झुकाया जाए इन पेशानी के झुकाए तमा खालिक के अकबर जानो झुकाया जाए और रवायत में ईंदो आहे जॾहिं इंसान ए सजदो कंदो आहे रब जो इहो सजदो ज़ाहिर में चटाई ते आहे ज़ाहिर में तॾे ते आहे पर अचे तो न हकीकत में इहो सजदो इन बानी ऐं बानी जो रब जे कुदरत जे कदम आए जॾहिं बानो कुदरत जे कदमनि में किरंदो आहे त मां अर्ज़ पे कयुमि त जेका शइ जातां पैदा थी आहे उन जी ग़िज़ा उतां ये जिस्म अल्लाह ज़मीन मां पैदा कयो आहे पानी ज़मीन मां अनाज ज़मीन मां मेवा ज़मीन मां इन जी ग़िज़ा आहे तां पर जेको यसअलूनका अनिर रूह कुल रूह मिन अम्र रब्बी अल्लाह फरमा मुंहिंजा हबीब तोखां पुछनि था रूह कहिड़ी शइ आहे इन्हनि खे ॿुधाए त अल्लाह जो अमर आहे आयो बि अल्लाह जे अमर सां वरी वेंदो बि अल्लाह जे अमर सां रब काबा जो कसम जिस्म खे मिट्टी मां उन जी ग़िज़ा मिट्टी मां इन जिस्म जे अंदर जेका जान आहे उहा अर्श जी शइ आहे अल्लाह पाक उन जी ग़िज़ा अर्श तां क़ुरान मजीद मोकिलियो आहे तने क्या रब्बे ज़ुल जलाल कुरान के अंदर फरमायो अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब के अल्लाह जे बंदे चोवा न इज्जत से न दौलत से न घर आबाद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को आती है खुदा को याद करने से जॾहिं इंसान जिक्र कंदो आहे उन जे रूह खे सुकून मिलंदो आहे जॾहिं इंसान जिक्र कंदो आहे उन जे रूह खे सुकून मिलंदो आहे जॾहिं इंसान तिलावत कंदो आहे उन जे दिल खे सुकून मिलंदो आहे ऐं रब ज़ुल जलाल बि क़ुरान जे अंदरि फरमायो इन्नमल मुअमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम हे ईमान वारे जी सिफ़त आहे त जॾहिं ईमान वारे जे साम्हूं अल्लाह जो ज़िक्र बयान थींदो अल्लाह जो तौहीद बयान थींदो अल्लाह जी वहदात बयान थींदी अल्लाह फरमायो वजलत क़ुलूबुहुम अल्लाह पाक फरमायो पोइ उन जे दिल जे अंदरि मां अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थींदो आहे त मुंहिंजो ख़ालिक़ अकेलो अल्लाह मुंहिंजो मालिक अकेलो अल्लाह मुंहिंजो राज़िक़ अकेलो अल्लाह हाजत रवा अकेलो अल्लाह मूंखे पंहिंजे ज़िंदगी जो हिसाब किताब पंहिंजे ख़ालिक़ खे ॾियणो आहे अल्लाह पाक फरमायो वाइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु पोइ जॾहिं ईमान वारा ॿुधनि था मां अल्लाह जे क़ुरान जूं आयत छा था ॿुधनि ॻाल्हायो यार ॻाल्हाइण खां किरी थो अचा चयो छा था ॿुधनि बैत न मज़ाक न हीअ स्टेट मज़ाक जी न आहे दुनिया वारो हिन स्टेट ते जा अल्लाह जो क़ुरान या मोहम्मद जो फरमान हुजे ये जगह मजाक जी ना यही काबा यही मस्जिद यही गुलजार जन्नत है यही काबा यही मस्जिद यही गुलजार जन्नत है चले आओ मुसलमानों यही तख्ते मोहम्मद है दुनिया वारो रब्बे काबा जो कसम
अल्लाह फरमा वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु वे ईमान वारा दी सिफता मोमिनन दी सिफता मर्दा या औरता अल्लाह फरमा जने मां अल्लाह जो जिक्र ॿुधंदा उन्हनि जे दिल में मां अल्लाह जो खौफ तारी थी वेंदो ॿी सिफ़त कहिड़ी आहे वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना अल्लाह पाक फरमायो ॿी सिफ़त ईमान वारे जी आहे जॾहिं मां अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं ॿुधंदा आहिनि त ईमान वारे जो ईमान वधी वेंदो आहे नमाज आयत ॿुधाई रोज़े जो हुकुम ॿुधाई हज जो हुकुम ॿुधाई ज़कात जो हुकुम ॿुधाई जन्नत जो हुकुम ॿुधाई जिहाद जो हुकुम ॿुधाई ये ईमान वारी सिफ़त आहे वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना जॾहिं क़ुरान ॿुधंदा उन जो ईमान मज़बूत थी वेंदो उन जो ईमान वधी वेंदो हिकु वाक़ियो ईंदो आहे किताबनि जे अंदरि हिकु औरत आहे हिकु छोकिरी आहे हमेशा अपनी अम्मा जे ज़बान मां मुझे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु यार ॾाढे ते चओ अञा पोयां बि ॾाढे चओ छो मां चवंदो आहियां लफ़्ज़ चवण में थोड़ा आहिनि पर इनजी बरकत तमामु वॾी इनजी बरकत तमामु ये तव्हां हिते चओ न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये तुंहिंजा लफ़्ज़ इते न आहिनि ये तुंहिंजा लफ़्ज़ इते न आहिनि अल्लाह जा नूरानी फ़रिश्ता इंतज़ार में बीठा आहिनि त हे अल्लाह जो बानो नबी मोहम्मद अरबी ते दुरूद पढ़े त असां मोहम्मद वटि पहुचायूं जॾहिं तूं चए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे फ़रिश्ता अल्लाह जे हुक्म सां इहो दुरूद पाक महबूब मोहम्मद अरबी के सब्ज़ रोज़े में पहुचाईंदा अल्लाह जा हबीब तुझे उम्मती फलाने तुझे मथां दुरूद पाक पढ़ियो आहे तुझे दुरूद जो तोहफ़ो मोकिलियो आहे अचे तो दुनिया वारो आका सल्लल्लाहु तू चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते चवे हिते दुरूद पाक पढ़े दुनिया वारो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा साहब सब्ज़ रोज़े में उन उम्मती का खुश भी थे तो उन उम्मती ला दुआऊं भी घुरे तो वडेरे जे राज़ी करण जी कोशिश कंदो आहियां चमचा खोरी कंदो आहियां एमएनए जे राज़ी करण जी कोशिश कंदो आहियां चमचा खोरी कंदो आहियां उन जी ग़ुलामी कंदो आहियां उन जी जुती खणंदो आहियां सरदार राज़ी थी पए एमएनए राज़ी थी पए वज़ीर राज़ी थी पए सूबेदार राज़ी थिए एसपी साहब राज़ी थिए दुनिया वारो एसपी राज़ी थिए कुझु ई कोन मिलंदो सूबेदार राज़ी थिए कुझु ई कोन मिलंदी सरदार राज़ी थिए कुझु ई कोन मिलंदी पर जे फ़र्ज़ ते मोहम्मद राज़ी थी पए ऐं तू दुरूद पाक पढ़े अर्श ते रब राज़ी थिए त फ़र्ज़ ते मोहम्मद राज़ी थी पवे जेकॾहिं फ़र्ज़ ते मोहम्मद राज़ी थिए त अर्श ते रब राज़ी थी पए जो रब्बे ज़ुल जलाल कुरान जन फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम कुल अतीउल्लाह वर रसूल फ़इन तवल्लौ फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफिरीन अल्लाह फरमाता हबीब शान कुरान कच्चे वारा हुंदा तो दलेर हो पर नारो बुज़दिल वारा नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान नारे तकबीर लगाते थे जब नारे तो खैबर तोड़ देते थे हज़रत हैदर करार जे करे खैबर जो किलो फतेह के वादा नारे तकबीर हैया जे तो लगाते थे जब नारे तो खैबर तोड़ देते थे
हुक्म करते दरिया को तो रास्ता छोड़ देते थे। दुनिया वालों रब्बे काबा जो कसमा मां अर्ज पे कायम ए अर्ज पे कायम ते ये सिफत ईमान वारे जिया वाइदा अल्लाह फरमायो ओ मुजा हबीब चवेन जे मां रब सां प्यार करणु चाहिनि था, मांखे राज़ी करणु चाहिनि था, मुंहिंजी रज़ा जा तलबगार आहिनि। रब छा कनि? अल्लाह फरमाए